अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त जी कहाणी ॿुधाईंदा हलूं। तव्हां ॾिसंदो त अहमद जेको आहे कमाल खान जे ओठे ताईं नियापो पुॼायो ऐं नियापे में हाणे जेको आहे उन इहा ॻाल्हि कई त हाकिम खान तव्हां सां मिलणु चाहे थो। हाणे इहे पाण में वीचार कंदा कमाल खान जे ओठो त अहमद जेको नियापो खणी आयो, छा हाकिम खान असांखे फसाइण त नथो चाहे। अहिड़े हिसाब सां हीउ वीचार करे बाद में ॿियो नापो वरी हाकिम खान जो ईंदो। पोइ ओठो ऐं कमाल खान जेको हलिया वेंदा सिधो हाकिम खान वटि, उनखे सपोर्ट कंदा रईस गफ़ार खान जे ख़िलाफ़ु। हाणे जेको आहे रईस गफ़ार खान जो सभु जो पैमानो ख़तमु थी चुको आहे। उहो रबन ऐं वारिस खे ऑडर ॾेई छॾियो, तव्हां बाहि बारे छॾियो कंहिंजे लाइ, हाकिम खान जे माण्हुनि जे लाइ। जेका लूसील पार्टी तव्हांखे हथ अचे त उनखे सटको कुटको ॾियो जीअं हू यादि कनि सॼी ज़िंदगी त कीअं परायो खून वहिबो आहे। हाणे वारिस ऐं रबन जेको आहे न बिलाल हथ धोई इन्हनि जे पोयां पइजी वेंदा हाकिम खान जे माण्हुनि जे पोयां। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तो, त हाणे जेको आहे हाकिम खान खे जॾहिं कमाल खान जे ओठे जी सपोर्ट ईंदी, उहो अञा शींहं थी वेंदो ऐं अञा शैतानगिरी ते लही ईंदो, अञा जहिड़े ते लही ईंदो। अहिड़े हिसाब सां हाणे जेको आहे मच मचंदो ऐं जहिड़ो बि मचंदो। अहिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसजो त नेक्स्ट एपिसोड में दोस्तो। बाक़ी वाठा कुटुबा हाकिम खान जा हिकु ॿ किस्तनि जे अंदरि। ऐं रईस गफ़ार खान हाणे जेको आहे मना न कंदो रबन वारनि खे। हाणे चवंदो बसि मज़लूम खे न आहे मारणो, न आहे कुटणो। बाक़ी हाकिम खान जो ॻोठ जो को वाठो अची वञे त उन जी माउ भेण हिकु करे छॾियो। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।